हीरो ठाकुर साहब खे तो वेनती कयां ॿियो लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड साहित्यकार सम्मान महिरबानी करे हिते अचनि ऐं डॉक्टर ॼेठे लालवाणी जे लाइ जिन खे लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड मिलियो आहे साहित्यकार सम्मान। त साईं मां वेनती थो कयां महिरबानी करे जल्द अचो त श्री हीरो ठाकुर जी उहो साहित्य जेको आहे साहित्यकार सम्मान जे लाइ डॉक्टर ॼेठो लालवाणी जे लाइ साइटेशन पढ़ंदा। श्री हीरो ठाकुर जी। हेलो। सम्मान पत्र सिंधी अदब में जिन रचनात्मक खोजनात्मक ऐं मयारी अनुवाद अदब रचे इज़त भरियो मुक़ाम हासिल कयो आहे अहिड़नि बहुगुणी अदीबनि जे सिफ़ में डॉक्टर ॼेठे लालवाणी जो नालो शुमारियल आहे। संदसि घण रंगी अदबी सफ़र 5 ॾहाकनि ते फैलियल आहे। हू नाटक नवीस, कहाणीकार, मज़मून नवीस, मकाला नवीस, बाल अदब रचींदड़, लोक अदब जो गहरो अभ्यासू, उन जो मुसलसिल सहर कंदड़, उनखे रंगारंगी वेस पहिराईंदड़ धुनी शख़्स आहे। मुहक़क़ त आहे ई, मंच जो फ़नकार बि आहे। पंहिंजी कंपेयरिंग सां न सिर्फ़ु कार्यक्रम जी बख़ूबी संचालन वठंदो आहे बल्कि शिरकत कंदड़नि खे पंहिंजे आवाज़ ऐं अदाउनि जे मक़नातीसी तासर सां जकड़े बि रखी सघंदो आहे। तख़लीक़ी अदब लाइ ॾात जी त तनकी अदब लाइ अभ्यास ऐं सूझ जी, पर ॿिन्ही में फ़न ॾांव जी ज़रूरत पवंदी आहे। डॉक्टर लालवाणीअ खे सभई फ़न ॾांव नसीब थियल आहिनि। हू इतिहास ऐं कथा लिखणु ॿिन्ही सां इंसाफ़ कंदे सिंधीअ जे कामयाब मज़मून नवीसनि ऐं मकाला निगारनि जे क़तार में बाइज़त वेठल आहे। तुज़ बयानी, असरायती ॿोली, फ़नायती पेशकश, विषय में ऊनो वञण जी सूझ ऐं निबाह जी क़ुवत संदसि इज़हार खे पको पुख़्तो बणाइनि था। डॉक्टर लालवाणीअ जो कलम, डॉक्टर लालवाणीअ जे कलम में सघ, जुम्बश ऐं जोश आहे जेको संदसि सोच वीचार, जज़्बे, वहिंवार, आज़मूदे ऐं संस्कार जी बख़ूबी अक्कासी कंदो आहे। लोक अदब जी जाखोड़ में हुन मुमताज़ दर्जो हासिल कयो आहे। संदसि इन ॾिस में लिखियल सभई किताब दस्तावेज़ आहिनि। संदसि खोजनात्मक थीसिस, बनीअ जा सिंधी लोकगीत ऐं रिसर्च फेलोशिप, सिंधी कच्छी लोक संस्कृति परंपरा जा किताब अदबी हलकनि में इज़त भरी जॻह हासिल करे चुका आहिनि। हू हिंदी खां गुजराती ॿोलियुनि में पिणु साॻिए अधिकार सां रचना कंदो आहे। इन ॾिस में संदसि केतिरा ई सुठा सुहिणा तर्जुमा बि आहिनि। डॉक्टर लालवाणी हर लिहाज़ खां नाटकी जीव आहे। सिंधी नाटक कला ऐं तवारीख़ ते किताब जोड़े हुन अहम रोल अदा कयो आहे। सिंधी नाटक कला जी मगज़िन स्टेज सालनि ताईं शाया करे हुन घणो अहम कमु कयो आहे। डॉक्टर लालवाणी सिंधियत जो शैदाई आहे जेको संदसि शख़्सियत जो ई रूप आहे। सिंधियत लाइ संदसि संघर्ष बादस्तूर जारी रहंदो थो अचे। संदसि लिखणियूं सिंधी ॿोली संस्कृतीअ जे उल्के जो इज़हार कंदड़ ऐं हिंद में सिंधी क़ौम जे कयल जद्दोजहद जी चिटी तस्वीर आहिनि। संदसि हर कार्य सोच मशगूली बामक़सद सिंधियत जे हुगाव ऐं सादिक जज़्बे सां भरियल हूंदो आहे। हुन केतिरनि ई सिंधी जवाननि खे हिन खेत्र में हिमथायो आहे। उन्हनि में हमेशह अख़लाक, अदब, इंतज़ाम, निवड़त जो संचार पिए कयो आहे। डॉक्टर लालवाणीअ में वाधू तंज़ीमी क़ुवतूं बि समायल आहिनि। वॾनि उहिदनि ते रहंदे महदूद बजेट हूंदे सिंधी अदब जा अनमोल ग्रंथ तयारु कराए नित नवां कार्यक्रम कंदे तंज़ीमुनि जो भारत में नामाचार फैलायो आहे। सिंध जावल लालवाणीअ खे अनेक भेरा सिंध जी ज़ियारत करणु ऐं आलमी कॉन्फ्रेंस में मकाला पढ़ण जा वजह मिलिया आहिनि। डॉक्टर लालवाणीअ जी ज़िंदगी निहायत पेचीदा ऐं कशमकश भरियल रही आहे। हू हक़नि लाइ लड़ंदड़ ऐं पिणु निडर रहियो आहे। आत्मबल, विश्वास, मेहनत ऐं अवरिचाईअ सां सभिनी पासे बैलेंस रखंदो आयो आहे।
विविध रंगी एक काबिल कलम नवीस डॉक्टर जेठो लालवाणी के लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड रचनाकार सम्मान अता कंदे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद न्यू दिल्ली निहायत फ़ख्र महसूस करे रहियो आहे। महिरबानी साईं। हींअर पहिरियों अवार्ड साहित्य रचना सम्मान 100 साल जी उमिरि माणिनि इन प्रार्थना सां मां असांजे वाइस चेयरमैन श्री रमेश वरलियाणी ऐं असांजो कन्वीनर श्री अमर दौलताणी जी मुबारक हथनि सां ऐं ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत थिए अहिड़े साहित्यकार जो। श्री सतराम दास जुड़िया सिंघाणी साहिल, जंहिंखे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद तरफ़ां 1 लख रुपयनि जो साहित्य रचना पुरस्कार, शानदार ट्रॉफी, शाल ऐं मोमेंटो सां उन्हनि खे सन्मान कंदे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद सन्मानित थी रही आहे। ईअं असांखे लॻे थो। इहा बेहद ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। आयल अवां सभु अहमदाबाद जा ऐं हीअ असांजो वॾो साहित्यकार श्री सतराम दास साहिल बि अहमदाबाद जो आहे। तमामु ज़ोरदार ताड़ियुनि सां उन्हनि जो जेको आहे सन्मान ऐं स्वागत थिए। श्री सतराम दास जुड़िया सिंघाणी साहिल। श्री साहिल साहब खे सन्मान पत्र ॾींदे बि असां ख़ुशी था महसूस कयूं। हाँ 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 इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो साहिल साहब जी फैमिली ऐं उन्हनि जी स्पेशली नुंहुं चूं ऐं जेके बि उन जा ॿिए बि भाती आहिनि उहे सिंधी सेवा समाज सां बि जुड़ियल आहिनि, सखी सेवा समाज सां बि जुड़ियल आहिनि। हक़ीक़त ईअं आहे कि लॻे थो इहो सिंधु सेवा समाज जो सन्मान आहे। इहो त असांखे बेहद ख़ुशी आहे कि श्री सतराम दास साहिल बुज़ुर्ग साहित्यकार उनखे साहित्य रचना सन्मान सां नवाज़ींदे बेहद ख़ुशी थी रही आहे। ॿिए सन्मान जे लाइ मां श्री रमेश वरलियाणी ऐं डॉक्टर बख्शाणी खे वेनिती कयां उहो हिते ईंदा। हींअर हिते ईंदा साईं, हिते ईंदा। हिते अच्छा मथे ईंदा। ओके ओके। उहो सन्मान आहे डॉक्टर जेठो लालवाणी, लोक अदब जो जेको आहे पितामह जंहिंखे असां चवंदा आहियूं। डॉक्टर जेठो लालवाणी, तमामु ज़ोरदार ताड़ियुनि सां उन्हनि जो स्वागत थिए। डॉक्टर जेठो लालवाणी हिकु पहचान खणी असांजे विच में आहे। सिंधी टोपी पाए करे असांजे विच में आहिनि। डॉक्टर जेठो लालवाणी लोक अदब में ऐं नाटक में तमामु सनफ़ुनि ते जेको आहे पंहिंजी कलम आज़माई कई आहे। उन्हनि खे बि साहित्यकार सन्मान ॾींदे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद खे बेहद ख़ुशी थी रही आहे। ₹1 लख जो साहित्यकार सन्मान, शानदार ट्रॉफी, शाल ऐं मोमेंटो सां उन्हनि जो स्वागत आहे। डॉक्टर जेठो लालवाणी खे सन्मानित कंदे भाउ असांजो हीरो ठाकुर बि उन्हनि सां गॾु मौजूदु आहे। उन्हनि जो सन्मान कंदे NCBS खे बेहद ख़ुशी थी रही आहे। डॉक्टर जेठो लालवाणी खे असां श्री सतराम दास साहिल ऐं डॉक्टर जेठो लालवाणी खे दिलि जे तहनि सां असां वाधायूं था ॾियूं। हिकु अनाउंसमेंट जेका आहे डॉक्टर जेठो लालवाणी करणु था चाहिनि ऐं उन्हनि लिखत में इहो ॾिनो आहे त मां NCBSL जा थोरा मञींदे हासिल रुपया ₹1 लख इनाम गुजरात राज्य जे मुख्य वज़ीर जे जेको आहे फंड में ॾियणु जेको चाहियां थो। ऐं असांजे विच में भेण निर्मला मौजूदु आहे त पंहिंजे मुबारक हथनि सां मिलियल ₹1 लख इनाम मुख्यमंत्री जे चीफ मिनिस्टर जेको आहे फंड आहे उन में ॾियणु चाहिनि था डॉक्टर जेठो लालवाणी जी। त डॉक्टर निर्मला जे हथां यानी इहो बहितर कमु कयो। श्री हीरो ठाकुर जी मुख्यमंत्री राहत फंड में असांजा भेण निर्मला वाधवाणी जी उन जा प्रतिनिधि हाज़िर आहिनि। भेण खे ₹1 लख ई मिलियल इनाम जेको आहे असांजे चीफ मिनिस्टर रिलीफ फंड में ॾेई करे उन्हनि गुजरात राज्य ऐं अहमदाबाद जेको आहे उनजो नालो ज़रूरु जेको आहे रोशन कयो आहे डॉक्टर जेठो लालवाणी जी।
डॉक्टर जेठो लालवाणी खे बेहद दिल जे तहन सां जेके आहिनि तमामु घणी वाधायूं। इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त डॉक्टर जेठो लालवाणी राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे एक्स डायरेक्टर तौरु बि बहितरीनु सेवाऊं ॾिनियूं आहिनि ऐं साईं हिननि खे सन्मान कंदे मुंहिंजी बि दिलि थिए थी कॾहिं न कॾहिं तव्हां सम्झा हुजो त हींअर जेके ॿिए सन्मान आहिनि उन जे लाइ मां वेनती थो कयां श्री रमेश वरलियाणी जिन खे त उन्हनि जे लाइ असां बुकलेट ज़ाहिर कई आहे सभिनी जेको आहे सन्मानित शख़्सियतुनि लाइ। महिरबानी करे तव्हां हुनजो विमोचन कंदा। श्री रमेश वरलियाणी जी बुकलेट जेको आहे इहा असांजी NCBSL जो जेको अवार्ड्स जी आहे या कयोसि तव्हां। ऐं मां वेनती थो कयां हिते जेको आहे हूअं त असां सीनियरिटी अनुसार जेको आहे इनाम ॾियूं आहे पर सिलसिलो हिन नमूने ठहियलु आहे। सभ खां पहिरियों दिल्लीअ मां आयल भेण लीला ममताणी जी महिरबानी करे तयारु थियनि। ऐं तव्हांखे मां ॿुधायां त 3 ॾींहं अॻु में महिला दिवस हो ऐं राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद उन महिला दिवस खे ख़्याल में रखंदे ऐं मातृशक्ति खे इज़त ॾींदे 50% जेके अवार्ड्स आहिनि महिलाउनि खे ॾिना आहिनि। साईं इहे ताड़ियूं घटि जेके आहिनि इहे सभु उन्हनि महिलाउनि खे आहिनि जेके सिंधी साहित्य लाइ कुझु कंदा आहिनि। बुक जो नालो आहे पहिरियों अवार्ड जे लाइ मां वेनती थो कयां असांजे भाउ इंद्र ऐं असांजो वाइस चेयरमैन श्री उन्हनि खे 1 मिंट तव्हां ही विमोचन जो न साईं हिते 1 मिंट घुराईंदो थो वञा मां 1 मिंट इहो विमोचन थिए। हीअ जेका बुकलेट आहे उहा तव्हांखे पोइ जेको आहे हिते आख़िर में मिलंदी डिसिप्लिन जे पॉइंट ऑफ व्यू खां। त सभ खां पहिरियों अवार्ड 50,000 जो भेण लीला ममताणी ऐं बुक जो नालो आहे महिमा ॻायां थी झूलेलाल तुंहिंजी ऐं मातृशक्तिअ खे पहिरियों वंदन कंदे तमामु ज़ोरदार ताड़ियूं थियनि। भेण लीला ममताणी मुबारक हथनि सां असांजा साईं रमेश वरलियाणी जी ऐं भाउ इंद्र गुरनाणी जी उन्हनि खे जेको आहे सन्मानित कंदा। ॿियो इनाम डॉक्टर कमला गोकलाणी। मां वेनती थो कयां मां हिते ॾिठा कोन्हनि किथे वेठा आहिनि हिते डॉक्टर कमला गोकलाणी जी जिन जो बुक जो नालो आहे ओलह राजस्थानी ऐं सिंधी ऐं ॿिया मकाका। जेके ही बुक आहे उन जा लिखंदड़ राजस्थान मां आयल भेण डॉक्टर कमला गोकलाणी उन्हनि खे मां वेनती थो कयां त उहे मथे अचनि। ऐं डॉक्टर कमला गोकलाणी खे इनाम जे ॾियण लाइ मां असांजी भेण रेनू इदनाणी खे थो वेनती कयां असांजा वाइस चेयरमैन श्री ऐं भेण असांजी भेण लीला ममताणी लाइ ज़ोरदार ताड़ियूं थियनि। 50,000 जो उन्हनि खे अवार्ड मिलियो आहे। हुननि जे परिवारनि खे चवां थो महिरबानी करे तव्हां अचो भेण खे मदद करायो। भेण लीला ममताणी बुक अहिड़ो लिखियो असांजो भाउ राज ममताणी जेको स्टार टीवीअ सां हुननि जो जुड़ियल आहे हुननि जो पुटु जेको आहे सुपुत्र। असांजे विच में राजस्थान अजमेर मां आयल डॉक्टर कमला गोकलाणी जी तमामु घणा अवार्ड वाइस चेयरमैन ऐं भेण रेनू इदनाणी जे मुबारक हथनि सां डॉक्टर कमला गोकलाणी। हिन खां पोइ प्रोफेसर मुंबई मां आयल प्रोफेसर संध्या कुंदनाणी जी महिरबानी करे उहे तयारु रहनि। मुंबई उल्हासनगर मां आयल भेण प्रोफेसर संध्या कुंदनाणी जंहिंजे बुक जो नालो आहे सिंधी नाटक जी इर्तिका ऐं जंहिंखे पब्लिश करायो भेण मंजू निचाणी। मां उन्हनि खे बि चवां थो उहे मथे अचनि। भेण मंजू निचाणी मथे अचनि ऐं भेण पुष्पा वरलियाणी जंहिंखे वेनती थो कयां त महिरबानी करे उहे मथे मंच ते अचनि। वाइस चेयरमैन श्री भेण पुष्पा वरलियाणी जी ऐं मंजू निचाणी जी जेके KC कॉलेज जा प्रिंसिपल आहिनि मुंबई मां ई आया आहिनि जंहिं इहो बुक पब्लिश कयो हो सिंधी नाटक जी इर्तिका उहे असांजे विच में आहिनि त महिरबानी करे मथे अचनि मंच ते। ऐं यस हिन पासे वञी सघनि था। यस रेनू इदनाणी जी ऐं लक्ष्मण भाटिया कोमल महिरबानी करे मथे अचनि। श्री लक्ष्मण कोमल मथे अचनि महिरबानी करे। ऐं असांजी भेण रश्मि रामाणी सिंधी लोक कहाणियूं हीअ जेको आहे मां हिकिड़ो वेनती कंदुमि अवार्डीज़ खे त हितां अचो ऐं हुन साइड जेको वञी सघो था इन नमूने आहे। भेण रश्मि रामाणी सिंधी लोक कहाणियूं उन्हनि जेको आहे नेशनल बुक ट्रस्ट जे तरफ़ां उन्हनि जो जेको आहे बुक छपायो वियो आहे
ऐं तव्हांखे ॿुधाईंदे ख़ुशी थी थिए त हिकु महीने में ई उहो जेको आहे किताबु जेको आहे उहो स्टॉल्स तां फुल विकामजी वियो हो। उनजी हिंदी एडिशन बि असांजे विच में आहे। त भेण रश्मि रामाणी खे बुक ॾींदे जेको आहे ख़ुशी थी थिए। उन्हनि खे 50,000 जो जेको आहे NCBSL जो ही अवार्ड आहे, शाल बुके ऐं मोमेंटो। भेण रश्मि रामाणी इंदौर जा भेण, चुपचाप लिखण वारा ऐं तमामु चोटदार लिखण वारा, जुदा जुदा विषयनि ते हुननि पंहिंजी कलम आज़माई कई आहे। कुंज जो ताज़ो पर्चो बि संदन कविताउनि सां जेको आहे हींअर सजायल आहे। भेण रश्मि रामाणीअ खे दिलि जे तहनि सां वाधायूं। ऐं उन्हनि जो जेको बुक आहे साईं भाटिया साहिबु, उन्हनि जो बुक जेको आहे उनजो विमोचन बि तव्हां हिते ॾिसो। हीअ बुक तव्हांजो इहो ई आहे न? इहो हिंदीअ में साॻियो जंहिं किताब ते इनाम मिलियो आहे, इहो नेशनल बुक ट्रस्ट हिंदीअ में इहो छपाए करे पधिरो कयो आहे। त उन्हनि जो जेको आहे विमोचन कंदे साईं वरल्याणी साहिबु ऐं लक्ष्मण भाटिया कोमल जे हथनि सां उनजो विमोचन कराए रहिया आहियूं। असां मेंबर ई पूरा न थी विया हाणे कंहिंखे घुरायूंसि? मदन जुमाणी खे। हा थी वियो न त केरु थींदो हाणे? सुदेश हींअर ॿिए इनाम जे लाइ मां जंहिंखे वेनती थो कयां, महाराष्ट्र जी शान ऐं सिंधु भवन सां हुनजो ख़ासि लाॻापो रहियो आहे। हिन सिंधु भवन में डॉक्टर जेठे लालवाणी सां गॾु, डॉक्टर हुंदराज बलवाणी सां गॾु हिन ई आंगन में जेको आहे नाटकनि जी जंहिं तमामु घणनि खे सिख्या ॾिनी आहे, महाराष्ट्र मां आयल श्री मदन जुमाणी पर फुटीअ खां सांझीअ ताईं ड्रामा जे हिन बुक ते नवाज़ींदे असांखे बेहदि ख़ुशी थी रही आहे। मां श्री सुदेश सचदेव ऐं श्री अशोक अंशवाणी खे मां वेनती थो कयां त वाइस चेयरमैन सां गॾु श्री मदन जुमाणी खे सन्मानित कनि। श्री मदन जुमाणी सिंधी टोपी में हिननि जेको आहे हल त भॼी हलूं ऐं तमामु घणी अहिड़ी झूलेलाल फिल्म ठाही आहे, ज़ोरदार ताड़ियूं थियनि। हल त भॼी हलूं ऐं झूलेलाल फिल्म जा डायरेक्टर जेके आहिनि श्री मदन जुमाणी, उन्हनि खे सन्मानित कंदे असांखे बेहदि ख़ुशी थी रही आहे। सुदेश सचदेव दिल्लीअ मां ऐं श्री अशोक अंशवाणी कानपुर मां असांजे विच में आहिनि। उनजे मुबारक हथनि सां श्री मदन जुमाणीअ खे पर फुटीअ खां सांझीअ ताईं ड्रामा जे हिन बुक ते इनाम ॾींदे असांखे बेहदि ख़ुशी थी रही आहे। ईअं लॻे थो त अहिड़नि सुठनि साहित्यकारनि खे सन्मान ॾींदे NCBSL जो सन्मान थी रहियो आहे। हिन खां पोइ श्री ईश्वर भारती सिंधी कहाणी के क्रिटिसिज़म ते जेको तमामु ईअं चऊं त चुपचाप करे पंहिंजे धंधे में रुधल रहंदो आहे, पर जॾहिं बि लिखंदो आहे त कहाणीअ में अहिड़ी चोट हूंदी आहे कि असांखे पढ़ण ते दिलि थींदी आहे। श्री ईश्वर भारती संदसि किताब सिंधी कहाणीअ ते इनाम ॾींदे असांखे बेहदि ख़ुशी थी रही आहे। श्री ईश्वर भारती बि अहमदाबाद जे लाल दरवाजा जे पासे में उते हुननि जो स्टोर आहे। त असांखे इहा बि ख़ुशी आहे कि अहमदाबाद मां आयल ही साईं ईश्वर भारती। ऐं इनखे इनाम ॾियण लाइ मां वेनती थो कयां डॉक्टर रवि टेकचंदाणी ऐं असांजो भाउ राजेंद्र मनवाणी, उनजे मुबारक हथनि सां उन्हनि खे नवाज़ियो वञे। श्री ईश्वर भारती मां मुरली अदनाणी साहिब खे बि थो वेनती कयां त महिरबानी करे तव्हां बि गॾु या असांखे इहो न्यापो मिलियो आहे त दादाजी असांजे विच में बसि कुझु मिंटनि में पहुता आहिनि, अची करे बसि 2 मिंटनि में अची रहिया आहिनि। श्री प्रीतम वरियाणी जी, श्री प्रीतम वरियाणी जी सिंधालॉजी परिवार सां जुड़ियल बुज़ुर्ग साहित्यकार, सिंधी भाषा ऐं संस्कृति। मां चाहींदुमि कोई गॾु अचे भले, जेकॾहिं दादा खे तकलीफ़ थिए त। मुरली जी तव्हां महिरबानी करे गॾु अचो, जेकॾहिं उन्हनि खे तकलीफ़ थिए त दादा प्रीतम वरियाणी खे गॾु वठी अचो। असां मेंबर न रहणु खपे न कोई मेंबर। श्री मुरली आहूजा ऐं एस कुमार जी असांजे विच में लखनऊ मां ऐं वाराणसी मां आयल असांजा ही भाउर, उन्हनि खे मां वेनती थो कयां त श्री प्रीतम ऐं श्री राम दुगानी जी जेके दिल्लीअ में साधू वासवाणी मिशन सां जंहिंजो वास्तो आहे, उन्हनि खे मां वेनती थो कयां महिरबानी करे मंच ते अचनि। श्री राजीव भरत जी ऐं श्री राम दुगानी जी महिरबानी करे मथे मंच ते अचनि।
ऐं असांजो भाउ पिंगे जो प्रसाद खणी आयो आहे सीटी ज्ञानचंदाणी साजन जंहिंखे 50,000 जो इनाम सां नवाज़ियो वञे श्री सीटी ज्ञानचंदाणी। साईं वरियाणी साहब तव्हांखे तमामु घणी वाधायूं, दिलि सां वाधायूं। सिंधाला जी परिवार ऐं पूरे आदिपुर जो जेको आहे सन्मान ऐं गांधीधाम जी बसूं खणी आयल असांजो सीटी ज्ञानचंदाणी जेके सिंधी कच्छी चैनल ॾिसनि था हिननि जा तमामु घणा नाटक जेके डायरेक्ट थियल हूंदा आहिनि। ही प्रोड्यूसर डायरेक्टर जेके आहिनि हिकु रिटायर्ड प्रिंसिपल आहिनि ऐं तइलीम सां हिन जो वास्तो ट्रस्टी बि आहिनि श्री राम दुधाणी जी ऐं राजू भरत जी। उन्हनि जी मुबारक हथनि सां उन्हनि जी अवार्ड करियूं। असांजे विच में हिकु अहिड़ी शख्सियत जिन जो ज़िक्र कंदे बेहद ख़ुशी थी रही आहे डॉक्टर गुंदराज बलवाणी जेके सॼे भारत में बाल साहिब मुबारक हथनि सां ऐं भेण निर्मला गरी मूंखे लॻे थो तव्हां थकिजी पिया आहियो पर अहमदाबाद जो वधीक सम्मान खे त हिते ॻाल्हि जेके घटि लॻणी थी इहे डॉक्टर गुंदराज बलवाणी खे सम्मानित करे NCJS सम्मान ऐं सम्मान जो एहसास महसूस करे रही है। ये सम्मान NCJS जो सम्मान है। बाल साहित्य ऐं ॿियूं जेके साहित्य मां सेवाऊं कंदा रहो ऐं आख़िर में दिल्लीअ मां आयल सती में कीअं ॻाल्हाइण हिंदी जेकॾहिं ईंदी आहे जेके घरनि में घणा जेके माण्हू हिंदी ॻाल्हाईंदियूं आहिनि उहे बि सिंधी ॻाल्हाए भेण खे सम्मानित कंदे सती खिलनाणी सखी इन्होंने हिंदी में लिखा है कि सरल सहज तरीके से सीखे सिंधी बोलना जेके हिंदी ॻाल्हाइनि था उन्हनि जे लाइ हिकु मैसेज आहे कि तव्हां हिंदी सां कीअं सिंधी बि ॻाल्हाए सघो था पंहिंजे घरनि में। उन लाइ सुरभि गुनाणी खे मां वेनती थो कयां महिरबानी करे मथे अचनि ऐं भेण खे 50,000 जो इनाम असां जेको आहे शानदार शील्ड ऐं मोमेंटो वग़ैरह सां सम्मानित कनि। भेण निर्मला गजवाणी जी SRC जा चेयरमैन श्री ऐं भेण सुरभि गुनाणी जी उनजे मुबारक हथनि सां ऐं ज़ोरदार तालियुनि सां उनजो सम्मान कयो। Yes, already here. यहाँ पे देख. Yes, thank you. महिरबानी करे मंच ते अचो ऐं हिननि मूर्ति जो जेका विमोचन कयो श्री मदन जुमाणी जी। मां चाहींदुमि जल्द थिए इहो सभु जेको आहे तव्हांखे सभिनी खे वेनती आहे श्री मदन जुमाणी जी तव्हांजे लिखियल किताब जो ट्रांसलिटरेशन देवनागरीकरण जेको आहे कयो आहे भाउ रवि जी ऐं संध्या गुनाणी जी बुक्स मां किशन वरियाणी जी खे ऐं संध्या खे बि वेनती कयां ऐं मंजू निशानी महिरबानी करे मथे अचो साईं जो विमोचन दादा असांजे विच में अचण वारनि बस कुझु मिंटनि में पूरी टीम जेका आहे उन्हनि जे लाइ तयारु आहे। महेश चंद्र उनजे जेको आहे सुरनि जो उन्हनि जे आवाज़ जो मधुर माणी पर थोरी देरि में जॾहिं असांजे विच में दादा अचनि था त मां सभिनी खे वेनती कंदुमि त फोटो वग़ैरह सभु जेके आहिनि महिरबानी करे पोइ कढंदासीं सभु कुझु असां पोइ कंदासीं। दादा अचनि त असां ॾिसी करे रहंदासीं। श्री जेका सिंधियत जी पूरी जोत जॻाई आहे उन्हनि जो भेण जल्दी तव्हांजो समाज खे जेको आहे उहो करायो जल्दी प्रोफेसर संध्या कुंडाणी तर्जुमो कयो आहे उनजो बुक जो जेको आहे विमोचन भाउ निर्मल आहूजा ऐं असांजा लदाणी साहब उनजे डॉक्टर जेठू लालवाणी ऐं ॿियनि जिन खे बि इनाम मिलियो उनमें तमाम रेस्पेक्ट है महान राजेशन वासवानी मुख्य अतिथि तौर दादा जशन बहुत लगी है जिनकी 95 साल उम्र है सिंधु सेवा समाज के पवित्र आंगन में कई वाणी सा समाज पूरे समाज के पवित्र बन रहा है। दादा जशन वासवानी जी इस में आई है गढ़ दूसरे गुलानी भी है दादा जशन वासवानी जो दिल के दान में स्वागत करेगा।
जोर सां दादा श्याम अञा जोर सां दादा श्याम आवाज़ सिंध ते पहुचे दादा श्याम अञा आवाज़ खे पंहिंजी ज़ुबान खे पहुचण कयो दादा श्याम महिरबानी असांजा नसीब खुले असां पहुचण थिया आहियूं दादा वासवाणी जी असां को बि प्रोग्राम जेको आहे असां हुनजे साम्हूं न रखंदासीं हींअर उन्हनि जो जेको आहे वरी तो दादा साहब के आवाज जो थोड़ा घटना तमाम जोरदार ताली सिंधु भवन यानी कि असांजा मैनेजिंग ट्रस्टी श्री अमर भवनानी ऐं जेके ट्रस्टी वेठा आहिनि उन्हनि सभिनी जो जेको अॼु जो ॾींहुं इतिहास में लिखियो वेंदो छाकाणि त ॿी शख़्सियत आहिनि जिन लाइ अखर ई आहे नॉन कंट्रोवर्शियल ऐं पंहिंजे जीवन मां हमेशह उन्हनि जे पंहिंजी शिक्षाऊं ॾिनियूं आहिनि मां साधू वासवाणी मिशन जी वर्किंग चेयरमैन श्री खे भेण कृष्णा खे थो वेनिती कयां त अचनि ऐं बुक जो विमोचन ऐं तव्हां जेको आहे हींअर कारवाई हलायो इन नमूने दादा जो दिलि जे प्लान सभिनि जी असीं आसीस पायूं था जंहिं ज़मीन ते असांजे गुरुदेव दादा जा चरण पवन उहा ज़मीन धन्य आहे ऐं अव्हीं सभु अव्हांजा वॾा वॾा भाग आहिनि जो अॼु तव्हांखे अहिड़े महापुरुष जो दर्शन करण जो लाभ मिले थो असीं तव्हांखे वेनिती कंदासीं त बिल्कुलु शांत में तव्हीं दादा जा उपदेश ॿुधंदा ऐं तव्हां मां केतिरनि खे दिलि थींदी त असीं दादा सां कॉन्टेक्ट में रहूं असांजी वेबसाइट अथव www.sadhuvaswani.org तव्हीं कृपा करे उन वेबसाइट ते रोज़ वञो पूना में अजीब कार्यक्रम रोज़ थींदा रहंदा आहिनि उते 3 सत्संग रोज़ साधू वासवानी मिशन जे सहारे हेठि थींदा आहिनि तमामु वॾो एजुकेशनल कॉम्प्लेक्स आहे जिते अटकल 8000 ॿार उते हींअर विद्या वठी रहिया आहिनि राइट फ्रॉम प्री प्राइमरी अप टू पोस्ट ग्रेजुएशन लेवल MBA जो बि उते हिकु कॉलेज आहे उते हिकु नर्सिंग कॉलेज बि साधू वासवानी मिशन बर्पा कयो आहे अवी जेकर पंहिंजा ॿार उन MBA कॉलेज में नर्सिंग कॉलेज में मोकिलियो असांखे उते हॉस्टल फैसिलिटीज़ बि आहिनि ऐं इंटरनेट द्वारा यू कैन स्टे कनेक्टेड विथ अस जेके प्रोग्राम्स साधू वासवानी मिशन पूना में ऑर्गेनाइज़ करे रहियो आहे उहे सभु तव्हीं इंटरनेट ते ॾिसी सघो था दादा जा प्रवचन अवी लाइव ॿुधी सघो था ऐं असीं पाण सां गॾु के किताब खणी आया आहियूं मां अवां मां हिकु हिकु खे वेनिती कंदसि त हिन प्रोग्राम खां पोइ तव्हीं असांजे बुक शॉप ते वञो प्यारो दादा ज्ञान जो हिकु भंडार अथव ऐं उहो ज्ञान उन में अवी सभु टुबियूं ॾेई सघो था पर वो शुष्क ज्ञान कान्हे प्रैक्टिकल ज्ञान आहे कीअं असीं पंहिंजी जीवन सफल कयूं कीअं असीं एंगर फियर जेके डे टू डे इमोशंस आहिनि जिन जे करे असीं कामयाबु नथा थी सघूं उन्हनि ते असीं कीअं फतेह पायूं ये सभु ॻाल्हियूं अव्हांखे प्रैक्टिकल टिप्स इन्हनि बुक्स द्वारा मिली सघनि थियूं ऐं अॼोके शुभ ॾींहं ते ये बुक्स तव्हांखे हिकु स्पेशल डिस्काउंट ते मिलंदा जे थोरियूं कापियूं हूंदियूं त तव्हीं पंहिंजा ऑर्डर्स बुक कयो असीं जल्द तव्हांखे इहे बुक सप्लाई कंदासीं ऐं हींअर अॼोके ॾींहुं असीं 2 पुस्तक ख़ासि करे हिन मौक़े लाइ इनॉग्रेट कयूं था हिकु आहे जॾहिं पिरी करे पंध इहो पुस्तक असांजे पूज्य गुरुदेव दादा जयशन जे जीवनी ते लिखियलु आहे ऐं ॿियो पुस्तक आहे अमीक में टुबियूं अवां मां केतिरनि भगवत गीता त पढ़ी हूंदी पर हिन भगवत गीता जो रस न्यारो आहे दादा असांखे ॿुधाइनि था त कीअं असीं भगवत गीता जी सिखिया पंहिंजे रोज़ बरोज़ जे ज़िंदगीअ में कीअं ट्रांसलेट कयूं जीअं असीं बि अर्जुन वांगुरु
विख वधाए पंहिंजे जीवन जी जेका बाज़ी आहे उहा खटी सघूं। हींअर असीं पूज्य दादा खे वेनती कंदासीं त इहे 2 बुक्स रिलीज़ कनि जेके तव्हांखे हेठि बुक शॉप ते मिली सघनि था। असीं पंहिंजनि 2 मान्यवर भाउरनि मिस्टर राम बख्शानी ऐं मिस्टर राजू भरत खे वेनती था कयूं त अची ही 2 पुस्तक उन्हनि जो महूरत कनि। हिकु वधीक अखर असांजे गुरुदेव साधू वासवानी जिन जी रचना, उन्हनि केतिरा ई गीत लिखिया आहिनि जे गीत असांजे हिकु ग्रंथ में, नूरी ग्रंथ में कठा कया विया आहिनि। ऐं अवी पाण ॾिसंदा त असांजो इहो फेथ आहे त जे तव्हीं श्रद्धा सां वचन वठंदा त जेको बि तव्हांखे मन में हूंदो उन जो अव्हांखे जवाबु तुर्त उन नूरी ग्रंथ जे वचन मां तव्हांखे मिली वेंदो। इहो नूरी ग्रंथ सिंधी अरेबिक स्क्रिप्ट में आहे, देवनागरी में आहे ऐं अंग्रेज़ी में बि आहे। जेकर नंढी टई वारा ऐं वॾी टई वारा सभु इन पुस्तक जो ज़रूरु फ़ाइदो वठनि। दादा one for you, uncle. This is for you. Give one to Dada. No, one for you. प्रोग्राम का कोई काम नहीं कर रहा है। हाँ, लता कहिड़ो किताब आहे अंकल? अंकल तव्हांजो अमी कमे टुबियो आहे? कहिड़ो किताब? असांजो प्यारो मान्यवर भाउ डॉक्टर राम बख्शानी 200 कापियूं हिन किताब अमी कमे टुबियुनि जूं अॼु वठनि था ऐं चाहिनि था त ही दादा जो संदेश हू पंहिंजनि मित्रनि जे सर्कल में पहुचाइनि। धन्यवाद। दादा जी टी.एल. वासवाणी साहिब जे वाणीअ खे विशाल रूप ॾिनो दादा जशन वासवाणीअ, जंहिंखे फैलाइण में ऐं उन्हनि जे आदर्शनि ऐं परंपरा खे अॻिते वधायो। दादा जशन वासवाणी पंहिंजे मधुर वाणीअ सां घर घर संदेश पहुचायो। हिते मूंखे हाज़ुर शाइर हीरे ठक्कर जूं कुझु सिटूं यादि थियूं अचनि। किन जा बोल त माणक मोती, दादा तमामु प्यार सां सिक सां ॻाल्हाईंदा आहिनि। किन जा बोल त माणक मोती, के त फ़क़ति बकवास थियनि था। किन जे पाछे पए कम बिगड़नि, किन खे ॾिठे कम रास थियनि था। के त सत्य जी सूंहं वधाइनि, के त सत्य जी सूंहं वधाइनि ऐं के त सत्यानाश थियनि था। किन जो जीअण न जीअण बराबरि, पर के अमर इतिहास थियनि था। माण्हू सभु हिकु जहिड़ा, पर के ख़ासि माण्हू ख़ासि थियनि था। दादा तव्हां ख़ासि न आहियो, परम वंदनीय आहियो, परम श्रद्धेय आहियो, परम पूजनीय आहियो। हिन भवन तव्हांजो गुज़िरियल 8 सालनि खां पए इंतज़ारु कयो आहे। हीअ चूने रेत ऐं सीमेंट जी इमारत में अॼु रूह आयो आहे, आत्मा आई आहे। ऐं साण साण
अॼु सिंधियत खे अॻिते वधाइण लाइ नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जो भी ही फंक्शन आहे। उन में असीं तव्हांखे अर्ज़ु कयोसीं ऐं तव्हीं आया, असां धन्य थी वियासीं। सिंधु सेवा समाज जी रचना समाज जे कल्याणकारी कार्यनि लाइ थी ऐं हिते योग ध्यान केंद्र बि आहे, मैरिज ब्यूरो बि आहे, नृत्य नाटक एकेडमी बि आहे ऐं कंप्यूटर क्लास बि आहिनि ऐं हिक माना में ही सभ्यत केंद्र ठाहिण जी असां हिकिड़ी निमाणी कोशिश कई आहे। तइलीम जे खेत्र में बि स्कॉलरशिप्स बि ॾियूं था ऐं ख़ासि करे जेको तव्हांजी पसंदगी आहे त कन्याउनि खे विद्या मिले, उन जे लाइ बि असां वोकेशनल ट्रेनिंग सेंटर, सिंधु वोकेशनल ट्रेनिंग सेंटर जी रचना कई आहे। हींअर 2 ॾींहंनि खां पोइ वरी जॾहिं तव्हांजो हॉस्पिटल में विधिवत स्वागत तव्हां चरण घुमाईंदा ऐं उनजो विधिवत महूरत कंदा त असां धन्य थींदासीं। उते बि तमामु वाजिबी अघनि सां सेवाऊं मुयसरु आहिनि। 75 बेड जी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल जेका आहे उहा वधीक सेवाऊं ॾेई सघे। सिंधु सेवा समाज वधि में वधि सेवाऊं ॾेई हिकिड़ो मिसाल साबित करे, उन लाइ बि तव्हांजी आसीस खपे। NCPSL जो कमु आहे सिंधियत जी फैलाव लाइ, सिंधी भाषा खे बचाइण वधाइण विझाइण जो जेको संकल्प आहे सरकार तरफ़ां, उहो त तव्हां अॻु में ई कंदा रहिया आहियो। मां वधीक कुझु न ॻाल्हाईंदुसि, उन ते बि तव्हां रोशनी विझंदव। सिर्फ़ु 2 लफ़्ज़ चवंदुसि त सिंधी भाषा ॾाढी मिठी आहे। मिठी आहे कोयल जी कूकू मिठी आहे, मिठी आहे सच बरकारनि जी ॿोली, नई आहे नित नाज़ वारनि जी ॿोली, निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली। त उहा ॿोली बरक़रार रहे, तव्हांजी आसीस रहे। ख़ूब धन्यवाद। दादा ॾिसण अचनि था। दादा जो हुकुम थियो आहे। दादा तव्हां अची करे असांखे पवित्र कयो आहे, हिन ज़मीन खे पवित्र कयो आहे ऐं तव्हांजो संदेश असांजी मादरी ॿोलीअ लाइ, ऐं मां इहा हिन खां अॻु में बि चयो आहे त असांजी सुञाणप इहा आहे त हिते वेठल तमामु जेके भाउर आहिनि उन्हनि जी ॿोली, तव्हांजी ॿोली ऐं मुंहिंजी ॿोली सिंधी ॿोली आहे। इहा त मूंखे ईअं लॻे थो त जॾहिं खां तव्हां जेको आहे तइलीम जो जेके आहिनि तमामु नमूने जेको आहे सेवाऊं कयूं आहिनि, तव्हांजा जेके आहिनि घटि में घटि 11 खां 15 जेके आहिनि स्कूल कॉलेज पूरे भारत में तइलीम जो जेको आहे जेका टी अख आहे, अकुल जी ऐं इल्म जी जेका टी अख आहे, उहा जेको आहे उनजी तव्हां विरासत करे रहिया आहियो। तव्हांखे जेको आहे वेनिती कंदे असांखे जेको आहे फ़ख़ुरु थो थिए त दादा उन्हनि स्कूलनि में मुंहिंजी ॿोली जेकॾहिं सेखारी वेंदी, मुंहिंजी ॿोली मादरी ॿोलीअ सां बि जेकॾहिं प्यारु कयो वेंदो, छो जो NCPSL जे तरफ़ां 4000 ॿारनि हिन भेरे इम्तिहान ॾिना आहिनि। तव्हां जेकॾहिं हथ में खयो आहे, तव्हां जेकॾहिं चाहियो था त उन्हनि स्कूलनि में बि जेके शानदार स्कूल आहिनि, जेके दादा वासवाणी जे मिशन जे अंडर में हलनि था, उते बि जेकॾहिं सिंधी ॿोली सेखारी वेंदी त वल्याणी साहिबु असांजी पूरी टीम जेको आहे उन जो सुपिनो साकार थींदो ऐं सचपच असां धन्य थींदासीं। तव्हां सिंधियत लाइ, सिंधी ॿोलीअ लाइ जेका सेवा कई आहे उहा जेका न विसारे सघिजे। त दिलि जे तान सां फुरा
त करे सुर फ़खुर सां ऊचो चओ असां सिंधी आहियूं ऐं जे सिंधी आहियूं त जिते गॾिजूं उते सिंधीअ में ॻाल्हायूं। इहो चवंदे मां हटां थो, छाकाणि दादा लाइ सभु वेठा आहिनि। मां दादा खे बसि इहो जेको आहे सभई दर्शन करे सघनि ऐं इंतज़ारु करे रहिया आहिनि। हिकु दफ़ो तमामु ज़ोर सां ऐं भावना सां जेके ताड़ियूं थियनि। ऐं माण्हू मिड़ई न सुहिणा पखी मिड़ई न हंज, पर कंहिं कंहिं माण्हूअ मंझि ऐं ही उहा शख़्सियत कि कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे पोइ बहार जी। ऐं बहारनि जो पूरी जेका आहे ईअं चऊं हक़ीक़त इहा आहे त गुल नंढड़ी ॻाल्हि आहे, हिते त कश्मीर अची वियो आहे। तो चमन के फूल भी तुझे गुलाब कहते हैं और हम तो दादा आपको लाजवाब कहते हैं। झूलण सिंधियुनि जा कम पाण करे, झूलण सिंधियुनि जा कम पाण करे, न टके रुन माणनि ते नज़र धरे मौला मस्तनि जा। ओ झूलण सिंधियुनि जा वियो कम पाण करे, मौला मस्तनि जा कम पाण करे, न टके रुन माणनि ते नज़र धरे झूलण सिंधियुनि जा। ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा ढोलिया, अरे सुहिणा सिंधी वेही रहो। हाणे मां आहियां तव्हांजो महिमान। वाह वाह। NCPSL ये कम ॾिसो कीअं था थियनि। मौला मस्तनि जा ओ झूलण सिंधियुनि जा कम पाण करे, झूलण सिंधियुनि जा कम पाण करे, न टके रुन माणनि ते नज़र धरे अल्लाह आशिक़नि जा। ओ मुंहिंजा सुहिणा, ताड़ी वॼायो सिंधी। ओ मुंहिंजा ढोलिया, ओ मुंहिंजा जानी, ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा ढोलिया, ओ मुंहिंजा जानी। उहे सिंधी तव्हां वियो त ॿुधायांव ॻाल्हि सिंधियुनि जी। कीअं कीअं ॿुधायां? उहे सिंधी दुनिया रंग ज़माने मां छा ॼाणनि, हू मौज अलसी था माणनि। अड़े सिंधी हाणे वेही ॾेखारियो, मां थो ॻायां ऐं तव्हां था ॻाल्हायो। कहिड़ा सिंधी आहियो यार। ओ मुंहिंजा सिंधी, ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा ढोलिया, ओ मुंहिंजा ढोलिया, ओ मुंहिंजा जानी, ओ मुंहिंजा सुहिणा। ॿियो त मां तव्हांखे कीअं ॿुधायां ॻाल्हियूं, ईअं कीअं ॿुधायां? तव्हांजे लाइ ॻाए ई कोन थो, मां सिंधी कच्छी चैनल वास्ते थो ॻायां। पोइ भले ॾिसो पिया असां दौलताणी यार। हज़ार शुक्र जो, हज़ार शुक्र जो आया परे खां पेर भरे, गरीब खाने में आया असां ते कुर्ब करे।
थियल अहिड़ो मुंहिंजा जेके यार साम्हूं वेठा आहिनि उहे ॿुधनि वेठा मां ॿीहर ॾियारे ई कोन असां अव्हांजो अहदनामो आहे थियल अहिड़ो असांजी भी न सरे ऐं अव्हांजी भी न सरे सदाई शाद रहो सदाई शाद रहो ऐं रहो आबाद सदा असां सां गॾिजी रहो या रहो असां खां परे आख़िर में इहाई इल्तिजा ओ मुझा यार सिंधी गुले गुलजार सिंधी ओ मुझा यार सिंधी गुले गुलजार सिंधी तू भी त आई सिंधी मां भी त आया सिंधी सिंधियुन जा मेला हो यारो लॻंदा ई फरमाइशूं ॾाढियूं आहिनि कंहिं चयो मूंखे दिलि हुन जी मुंहिंजी हिकु आहे हाय हाणे असां यार अची विया हाणे ॿुधाईंदा साम्हूं वेठो आहे न हाणे वेही ॾेखारियो आहे मौज दरिया में बि पाण मलाहो विच सीर में साड़ी आहे अलाह हो कंदो तिन खे छा तूफान भला कंदो तिन खे छा माइक तूफान भला तिखतार मतन जी कश्ती तरे झूलण सिंधियुनि जा कम पाण करे सिंधियुनि जा कम पाण करे न त केरु निमाणनि ते नज़र धरे झूलण मस्तन जा ओ मुंहिंजा सुहिणा ओ मुंहिंजा ढोलिया ओ मुंहिंजा आख़िर में सिंधी जॾहिं पहिरियों पहिरियों दादा चयो न जॾहिं विरहाङे खां पोइ आयासीं त सिंधी मस्तनि वांगुरु कैंपुनि में पे बेचारा रुलिया उन वक़्त जो कलाम आहे ॾिसो पिता साहिब छा लिखियो आहे पर सिंधी बिन पैसे बेपरवाह आहिनि बिन फौज खज़ाने जे शाह आहिनि बिन पैसे बेपरवाह आहिनि बिन फौज खज़ाने जे शाह आहिनि ओ हिकु तौकल सां अल्लाह आहिनि अल्लाह आहिनि अड़े जिन जूं चंद रचिठियूं हिकु रब थो भरे झूल सिज उभर न तूं शल राति हुजे है हाणे ॿुधो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी वठो जेकॾहिं तव्हां वेहंदा न सभु असां यार दौलताणी ॿुधे थो सिंधी जेकॾहिं वेहंदा न त मां चवंदोसांव छा चवंदोसांव अड़े तुंहिंजे शहर में आयुसि क़िस्मत सां पर सुहिणा की न रहायो तो ताली ताली जोरदार ख़बर न भई यार प्रोग्राम करे रहा ओ सुहिणा
रखायो तो मुसा भूरन लकी न लगायो लकी न लगायो तुझे शहर में आयुस किस्मत सा पर सुना की न लगायो तुझे शहर में आयुस किस्मत सा पर सुना की न लगायो तुझे दर्द में पंहिंजो देश छॾे परदेस में वेठुस जाए तुझे दर्द में पंहिंजो देश छॾे परदेस में वेठुस जाए मां की न छॾिया खां पंहिंजो वतन पर न्यापन साण घुरायो तुझे शहर में आयुस किस्मत सां पर सुहिणा की न लॻायो ओ मुंहिंजा सुहिणा ओ मुंहिंजा ढोलिया ओ मुंहिंजा जाने आखिर में तू शाद रही आबाद रही मुझे हर दम दिल पर याद रही तू शाद रही आबाद रही मुझे हर दम दिल पर याद रही सियाने वना तो पंहिंजे वतन जो दिल तां दोस्त मिलायो तुझे शहर में अड़े सुहिणे शहर में आयुस किस्मत सां ओ पर सुहिणा की न रगायो तो हाणे फरमाइश जेके आहिनि उहे पूरियूं कयां जेके वाह यार वाह कड़ी फरमाइश अड़े दिल हुन जी मुझी हिक विसल हो रहा है दिल हुन जी मुझी हिक दिल हुन सब जाओ दिल हुन जी मुझी हिक बस बाकी जा दूसरों का माइक अच्छा काम कर रहा है दिल हुन जी मुझी हिकया दिल हुन जी मुझी ॾाढी असामिनी खे सिखया ॾाढी असामिनी खे सिखया छो त दिल हुन जी मुझी हिकया के बड़ा के बड़े मां गुन के बड़ा के बड़े अड़ो ना तो सब सा शाल बड़े मुदबी तो इश्क जो प्यालो तपी तो इश्क जो प्यालो जय मुखे कयो मत वालो आहे इश्क जो रंग निरालो वो तपीती
प्रेम जी पिकया छो त दिल हुन जी मुंहिंजी हिकया दिल हुन जी मुंहिंजी हिकया ॾाढी असां ॿिनी खे सिक आ ॾाढी असां ॿिनी खे सिकया छो त दिल हुन जी मुंहिंजी ताड़ी वॼायो सिंधी जेके वेठा आहियो शौक़ीन बसा हलंदो रहे अहिड़ो रस्तो सभ सां हलंदो रहे मुंहिंजो प्यारो मूंसां मिलंदो रहे मुंहिंजो गुज़रन दिन साण रातूं कयूं लिकी छुपी पिया बातूं पोइटड़न ॿिनी जूं छातियूं छो त ॿिनी धुरियुनि खे छिकया अड़े यार दिल हुन जी मुंहिंजी हिकया दिल हुन जी मुंहिंजी हिकया ॾाढी असां ॿिनी खे सिक आ ॾाढी असां ॿिनी खे सिकया छो त दिल हुन जी मुंहिंजी हिकया ज़िया पाण में परची रहंदासीं ज़िया पाण में परची रहंदासीं अहिड़ो ठाव करे ॿई ठहंदासीं की न प्यारो असांजो घटिबो पोइ की न ॿिनी जो मटिबो हिक ॿिए खां की न हटबो इहा ॻाल्हि मुंहिंजी हिक टिकया छो त दिल हुन जी मुंहिंजी हिकया सुहिणा पंहिंजे अखियुनि खे झलबो सुहिणा पंहिंजे अखियुनि खे झलबो इहे तीर न हण पल पल तूं इहे तीर न हण पल पल तूं सुहिणा पंहिंजे अखियुनि खे झल सुहिणा पंहिंजे अखियुनि खे झल तूं सुहिणा असांजे साम्हूं वेठो आहे न सुहिणो भोपाल जो करी कोशिश छो तो घाइण जी करी कोशिश छो तो घाइण जी चङी नाहे रीत सताइण जी रुगो पने ते फ्री अरे यार अख मिली अख सां त मिंटनि में सफ़ाई थी वई भले तव्हां हली वञो सभु अधीअ खे मां ज़रूरु ॿुधाए प्यारा भारो सची ॻाल्हि ॿुधायां मां मस्तीअ में हिकु दफ़ो ॻायो पिए अखियूं बंदि करे अखियूं खोलिया त सभु माण्हू हलिया विया सची ॻाल्हि हुई हिकिड़ो माण्हू वेठो जीअं अधी आहे न हिकिड़ो वेठो मूं चयो यार तूं त ॾाढो कुर्बदार ॾिसण में अची चई कुर्बदार मां कोन्ह तूं उथ तोखां पोइ वरी मां ॻाईंदुसि मुंहिंजो शाबस थी
अञा ॻाई दे ज़िया पाण में परची रहंदासीं ओ ज़िया पाण में परची रहंदासीं अहिड़ो ठाह करे पढ़ने खां भई हो दिल नज़न सां हीअ पाली अथ में ॾाढनि सुरनि सां त संभाली अथ में आहे दिल जी तोखे पारत हो आहे दिल जी तोखे पारत हीअ आहे यरम जी अमानत जुत में तूं की न ख़यानत छॾे हाणे ज़िया वल छल तूं सुण पंहिंजे अखियुनि खे झल तूं ओ सुण पंहिंजे अखियुनि खे झल इहे तीर न पल पल तूं तीर न पल पल तूं सुना पंहिंजे अखियुनि खे झल तूं सुना पंहिंजे अखियुनि खे पंहिंजे अखियुनि खे पंहिंजे अखियुनि खे झल तूं ताई बि फरमाए वाह वाड़े खड़ा वॼ वॼड़े खड़ा जेतिरो गोड़ बता असां वटि गोड़ कंदा वाह वाड़े खड़ा वॼ वॼड़े खड़ा वाह वाड़े खड़ा वॼ वॼड़े खड़ा वॼ वॼड़े खड़ा वॼ वॼड़े खड़ा खड़ा उघायल मिटीअ जगायल सुरत वॼन तो विसारा तोखे वॼाइन प्यार सगाइन आशिक में बनियारा साणो करे यक तारा वाड़े खड़ा तुंहिंजा भाग भलारा हो वाड़े खड़ा तुंहिंजा भाग भलारा घणो सिंध जो घणो अरे ॻाल्हियूं सभु सिंध जूं आहिनि दादा बि सिंधियुनि लाइ ॻाल्हायो न मां बि सिंधियुनि में ॻाल्हायां सिंध जा घड़ा सिंध जा घड़ा तूं सिंधुड़ीअ में ॼाए वाजट वॼाए हिंद में बि आए सिंध जा घड़ा सिंधुड़ीअ में ॼाए वाजट वॼाए हिंद में बि आए अॼुकल्ह तोखे सभु को थो चाहे चाहनि तोखे फिल्मुनि वारा चाहनि तोखे वरी वठी था साईं असीं इनाम मिलियो आहे बाबा हलूं था हाणे ॿाहिरि अॼुकल्ह तोखे सभु को थो चाहे चाहनि तोखे
फिल्मुन वारा चागन तो के फिल्मुन वारा वाड़े खड़ा तुझा भाग भलारा ओ वाड़े खड़ा तुझा भाग भलारा वाड़े खड़ा वजड़े खड़ा बड़ा वो घायल बड़ा वो घायल बड़ा वो घायल बड़ा वो घायल मिटिएगा घायल बड़ा वो घायल घड़ा वो घायल मिट्टीअ जा घायल सुरख वजन तो विसारा तोखे वञाइन प्यार संगाइन आशिक में बन यारा हाण कई घड़ा बुद्धू तखड़ा कड़ी कई थी कमाई मुहब हथन सा तुझी कन प्या सफाई तोखे चाहने से 10 पाई तोड़े गुजन सिकंदर दारा तोड़े गुजन सिकंदर दारा वाड़े घड़ा तुझा भाग भलारा वाड़ घड़ा वजड़े घड़ा वजड़े घड़ा वजड़े घड़ा वजड़े घड़ा भला घड़ा उजड़ी गाल ॿुधण जहिड़ियूं ॻाल्हियूं अथव गॾियायूं क़िस्मत सां घड़ा ख़ाली जे आही ख़ाली जे आही त खूब वॼी थो पवई जे पाणी त की न खॼी थो ख़ाली जे आही त खूब वॼी थो पवई जे पाणी त की न खॼी थो तूं जो थियण सां दरिया तरी थो तारे सुहिणी मेघर पारा तारे सुहिणी मेघर पारा वाड़े घड़ा तुझा भाग भलारा ओ वाड़े घड़ा तुझा भाग हिन खां पोइ असांजे साम्हूं शाइर वेठा आहिनि मां हिकिड़ो ग़ज़ल ज़रूरु ॿुधाईंदुसि हिन खां पोइ तव्हांखे सिंधी ग़ज़ल ॿुधाईंदुसि असांजो यार वेठो आहे हीरो ठाकुर अॻियां चयोमां सुगुना हुजायो ग़ज़ल रिकॉर्ड कयो आहे आख़िर में ॾिसो शाइर साहिब जे घड़े जो सेनो ठाहे पहिरियों मटको खणंदा सेनो रखंदा सेनो ठाहे तोखे सिर ते विहारन के चंद्र तोखे चेल्ह ते चाढ़न बाहवराए भाग्यूं पाइन तोखे चाहन सब दिल वारा तोखे चाहन तोखे चाहन सब दिल वारा वाड़े घड़ा तुझा भाग भला पर गाल ॿुधी लो एक शहर ज़रूरी आहे घड़ो ॾिसी सुहिणीअ जे चेल्ह ते
घणो ॾिसी सुहिणीअ जे चेल ते ओ आशिक खे चिड़ आई चवण लॻोड़े खड़ा मिटीअ जा घणो ॾिसी सुहिणीअ जे चेल ते आशिक खे चिड़ आई चवण लॻोड़े खड़ा मिटींदा तेनू भंज सटां तो मेरी सुहिणी दी चेल रंजाई एक बार तू साडा दूजा बार पानी दा तीजी जान से जान मिलाई बाह मरोड़ी चूड़ी वाली बाह मरोड़ी चूड़ी वाली ओ वट भाकुर पाई आख सुल्तान बाहू अड़े वेख नसीब घड़े दा असा उम्र अजाई विञाई विञाई वावाड़ घड़ा वजड़ घड़ा ओ घड़ा ओ घायल घायल ओ घड़ा वो घायल मिट्टीअ जा घायल सुरत वजन तो में सारा तोखे वजाइन प्यार सजाए आशिक मोह बनियारा साणो करे यक तारा साणो करे यक तारा वाड़े खड़ा तुझा भाग भलारा हो वाड़े खड़ा तुझा भाग भलारा हो वाड़े खड़ा तुझा भाग भलारा हिकिड़ो गज़ल आहे कुझु शेर ॿुधायो असां यार जी फरमाइश आहे मुंह मल जो मुंह मल जो मुंह मल जो मुंह मल जो महबूबाणो लगंदो मुंह मल जो मुंह मल जो महबूबाणो लगंदो हुन जे साम्हूं चंद्र पुराणो लगंदो मुंह मल जो हेलो हेलो हेड़ो सुहिणो कलाकार असांजो महेश चंद्र हुजे त उनजो जेको आहे फ़ाइदो असां सभिनी खे मिले त मां वेनिती थो कयां जेके हाल में बीठा आहिनि जिन खे ॻाल्हाइणो उहो पासीरो थी ॻाल्हाइनि ऐं कुझु जेके मथे वेठा आहिनि जेके हाल में मथे उहे महिरबानी करे हिते हाल में अची वञनि जेके मथे वेठा आहिनि के बोइरे में वेठा आहिनि के ॿिए कंहिं हाल में वेठा आहिनि हिते हिन हाल में अचनि ऐं मां आयोजकनि खे वेनिती थो कयां त हिन हाल में उन्हनि खे अचणु ॾियनि त जीअं महेश चंद्र जी खे तव्हांखे लाइव मथे ॿियनि जेको आहे जुदा जुदा हालनि में ॿुधी रहिया आहिनि उन्हनि सभिनी खे जेको आहे हिते जेके जेके हिते विहणु चाहिनि था उहे सभु अचनि हिते ऐं मां इहे चाहींदुमि त तव्हां सभु संगीत जो लुत्फ़ माणियो अहिड़ो सुहिणो कलाकार जॾहिं असांजे विच में हुजे पूरे भारत ते जंहिंखे जेको आहे नाज़ आहे अहिड़ो असांजो महेश चंद्र उनखे असां माणियूं धन्यवाद कहिड़े बि हाल में हुजो ख़ुशि हुजो
असां पंहिंजे हाल ते ख़ुशि आहियूं। असां यार कॾहिं शाइर हिकु शाइर लिखियो आहे, मिठड़ियूं मिठड़ियूं लातियूं लहणा, चवंदा आहिनि भेण तोखे मां हेतिरा पैसा ॾियणा, ठही ॾिसो शाइर छा थो चए, केॾो असांजो शाइर हलियो वियो। मिठड़ियूं मिठड़ियूं लातियूं लहणा, सिक प्यार भरियो बातियूं लहणा। मिठड़ियूं मिठड़ियूं लातियूं लहणा, सिक प्यार भरियो बातियूं लहणा। हिकु ॾींहुं अची लेखो कर सुहिणा, अरे मां तोखे कई रातियूं लहणा। केतिरियूं रातियूं लहणा तो चए थो, जुल्फ डिंगा अबरू डिंगा, गुफ्तार डिंगी रफ्तार डिंगी, सब डिंगा। जुल्फ डिंगा अबरू डिंगा, रफ्तार डिंगी गुफ्तार डिंगी। जह जाए हूंदा अरे ये चार डिंगा, लाचार हूंदी हर कार डिंगी। अरे ही सीट किताई मोहम्मल जो मोहम्मल जो मोहम्मल जो मोहम्मल जो मोहम्मल जो महबूबा लगनो उनके सामू चंद्र पुराणो लगनो मोहम्मल जो। प्रभु वफ़ा ताज़ो जंहिंजो इंतकाल थियो आहे कुझु महीना उन वफ़ा जो शहर आहे, वफ़ा जो मज़ो प्रभु वफ़ा हिन उमिरि में ॾिसो ताज़ो मज़ो लिखियो। हुन जा नशीला हुन जा नशीला नेण ॾिसी थी निंड अचे। हुन जा नशीला नेण ॾिसी थी निंड अचे। जिस्म गुलन जो जिस्म गुलन जो जिस्म गुलन जो नरम विहाणो लगंदो आहे। जिस्म गुलन जो जिस्म गुलन जो नरम विहाणो लगंदो आहे। मोहम्मल जो
अॼु जो एनुअल अवॉर्ड फंक्शन जेको हिते असांजे अहमदाबाद शहर में थियो, उहो असांजो सौभाग्य आहे। हिकु ॻाल्हि जे करे न, पर जेके अवॉर्डी हुआ उन्हनि में बि जेके लाइफ टाइम अचीवर्स हुआ उन्हनि में 2 इनाम अहमदाबाद खे नसीब थिया। इहा बि हिकु हक़ीक़त आहे त सिंधी भाषा जो ऐं सिंधी साहित्य जो वधि में वधि ऐं सही में सही सेंटर जेके आहिनि उन में अहमदाबाद त सचपच पहल करे थो। इहा असांजे सौभाग्य जी ॻाल्हि आहे त सिंधी भाषा विकास परिषद तरफ़ां अॼु सालियानो इनामी जलसो अवॉर्ड फंक्शन असांजे सिंधु भवन में थियो, जिते नामयारनि साहित्यकारनि खे इनाम ॾिना विया। 2 लाइफ टाइम अवॉर्ड बि हुआ ऐं ॿिया 10 अवॉर्ड बि साहित्यकारनि खे ॾिना विया। अॼु जे हिन मौक़े ते पूजनीय दादा जशन वासवाणी जी हाज़ुरी ऐं रहबरी असांखे नसीब थी ऐं सभिनी खे आशीर्वाद उन्हनि जी मिली, अवॉर्डनि खे बि मिली ऐं असांजे जेके हाज़ुरीन हुआ उन्हनि खे बि मिली। अहिड़ा फंक्शन मां सम्झां थो ॿियनि हंधि बि थियनि ऐं अहिड़ा वॾा भवन हुजनि। असां वटि अॼु जी हाज़ुरी 3000 खां वधीक शख़्स हिन में हाज़ुर रहिया, जिन में असां वटि जेतिरा बि हाल आहिनि उहे पूरा पैक रहिया। असां चाहींदासीं त वधि में वधि कार्यक्रम असांखे अहमदाबाद खे मिलणु खपनि, छाकाणि त हिते सिंधियुनि जी बस्ती गुजरात में 2 राज्यनि जे भेट में हिकु त वधीक आहे। ॿी ॻाल्हि साहित्यक दिलचस्पी बि आहे ऐं सिंधी भाषा लाइ हिते प्यार बि आहे ऐं सिंधी भाषा जो वाइपो हिते वधि में वधि आहे। नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज ये पारों ये मुझे कार्यकाल में हे जो नेशनल अवॉर्ड फंक्शन आहे ये बियो अवॉर्ड फंक्शन आहे। हिन खां अॻु में 2012 जो अवॉर्ड फंक्शन रायपुर में थियो हो, जंहिंमें 5000 खां भी वधीक सिंधी समाज जा असांजा अॻवान उन में जुड़िया हुआ ऐं शानदार नमूने अवॉर्ड फंक्शन थियो हो। मूंखे ख़ुशी आहे कि 2013 जो जेको अवॉर्ड फंक्शन आहे उहो असां अहमदाबाद में रखियो आहे ऐं उन जा संयोजक असांजा सीनियर मेंबर मानी अमर दौलतानी साहब, उन्हनि जी सदारत में हे तमामु सुहिणे नमूने सां कार्यक्रम थियो आहे ऐं हिन में जेके बि अवॉर्डीज़ आया हुआ 2 लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड ऐं 10 लिटरेरी अवॉर्ड, मां उन्हनि सभिनि खे NCPSL जे पारां तहदील सां वाधाए ॾियां थो कि उन्हनि खे उत्कृष्ट लेखन जेको कयो आहे जे उन जे करे उहे इन अवॉर्ड जा हक़दार हुआ, उन्हनि खे असां सम्मानित कयोसीं। हे कार्यक्रम तमामु सफल रूप में संपन्न थियो, इन लाइ दौलतानी साहब भी बधाई जा पात्र आहिनि। नमस्ते। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे तरफ़ां SLLC सिंधी लर्निंग कोर्सिस हलाए वेंदा आहिनि, जंहिंमें राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद तरफ़ां 3 कोर्स हलाए वञनि था, डिप्लोमा, एडवांस डिप्लोमा ऐं सिंधी सर्टिफिकेट कोर्स। के बि तइलीमी संस्थाऊं या NGOs ॿारनि खे पढ़ाइण लाइ जेकॾहिं अॻिते अची रहियूं आहिनि त राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद तरफ़ां उन्हनि खे उहा हर मुमकिन मदद कई वेंदी आहे त जीअं हू वधि में वधि सिंधी ॿारनि खे पढ़ाए सघनि। असांजे लाइ इहा तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे ऐं बेहद सभागा आहियूं असां जो असांजो मंत्री श्री MM पलम राजू जेके HRD मिनिस्टर आहिनि उन्हनि जी रहबरीअ में ऐं हिन खां अॻु में आदरणीय मंत्री श्री कपिल सिब्बल जी रहबरीअ में असां गुज़िरियल
कुछ सालनि खां वधि में वधि सिंधी ॿार पढ़ाइण जी भरपूर कोशिश कई आहे ऐं ॿुधाईंदे इहा ख़ुशी थी थिए साल 12-13 में जेके इम्तिहान थिया त भारत भर जे 4,000 खां वधीक सिंधी में चाह रखंदड़ ॿारनि इहो कोर्स जेको आहे कि सर्टिफिकेट डिप्लोमा एडवांस डिप्लोमा करे पंहिंजी मादरी ज़बान सिखी असां चाहियूं था त अञा बि वधि में वधि अहिड़ा क्लास अहिड़ा NGOs ऐं अहिड़ियूं तइलीमी संस्थाऊं जुड़नि त जीअं असां पंहिंजी माता जो पंहिंजी मादरी ॿोलीअ जो जेको कर्ज़ु आहे उहो चुकाए सघूं ऐं सिंधी चवण में फ़ख़ुरु महसूसु कयूं छो जो असां सिंधी ॾियूं सॾ में सॾ सिंधी सदाईं गॾु। धन्यवाद। पूरे सिंधी समाज लाइ इहा फ़ख्र जी ॻाल्हि आहे कि राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जी पहल सां असांजे जेके तत्कालीन HRD मिनिस्टर आहे उन सां गॾु गॾु उहे संचार मंत्री बि आहिनि उन असांजी पहल ते सिंधी समाज जे इष्ट देव साईं झूलेलाल जी जे नाले ते डाक टिकट जारी करण जो फ़ैसिलो असांजो मंजूर कयो और उन फ़ैसिले खे लागू करण लाइ 17 मार्च जो नई दिल्ली जे पीथमपुरा में जेको ओपन ग्राउंड आहे कॉलेज जो गुरु गोविंद सिंह कॉलेज जे प्रांगण में असांजा केंद्रीय संचार मंत्री माननीय कपिल सिब्बल साहब शाम जो 5 वॻे इष्ट देव असांजे झूलेलाल साईं जी डाक टिकट जारी कंदा। इहा डाक टिकट पूरे सिंधी समाज लाइ तमामु गौरव जो विषय आहे।